कराची प्रेस क्लब जे रस्ता हिकु भेरो ॿीहर सील कया विया जिते आम माण्हुनि जे प्रेस क्लब जे अङण में अचण ते बि पाबंदी लॻाई वई जिते सहाफ़ियुनि खे पिण अंदरि अचण दौरान ॾुखियाई पेश आयूं जॾहिं त प्रेस क्लब जे भर पासे में क़ाइम कयल तिजारती मर्कज़ बि मुतासिर थिया। सीनियर सहाफ़ियुनि ऐं ॿियनि चयो त सिंध हुकूमत जो हाणे ही रस्ता बंदि करण रोज़ जो मामूल बणियल आहे। आला अख़्तियारनि खे घुर्जे त हिन वाक़े जो फौरी नोटिस वठनि। ॿिए पासे मुख़्तलिफ़ प्लाज़ाउनि में कम कंदड़ मस्जिदनि तोड़े औरतुनि खे घर वञण में ॾुखियायूं पेश आयूं। ज़रीन जो चवणु आहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे एहतजाज जी सॾ ते प्रेस क्लब जा रस्ता सील कया विया। वाज़े रहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो 5 अगस्त ते इमरान ख़ान जा 3 साल जेल में मुकमल थियण ते मुल्क गीर एहतजाज जो ऐलान कयो। कराची प्रेस क्लब जा रस्ता हिकु भेरो ॿीहर सील कया विया जिते आम माण्हुनि जे प्रेस क्लब जे अङण में अचण ते बि पाबंदी लॻाई वई जिते सहाफ़ियुनि खे पिण अंदरि अचण दौरान ॾुखियाई पेश आयूं जॾहिं त प्रेस क्लब जे भर पासे में क़ाइम कयल तिजारती मर्कज़ बि मुतासिर थिया। सीनियर सहाफ़ियुनि ऐं ॿियनि चयो त सिंध हुकूमत जो हाणे ही रस्ता बंदि करण रोज़ जो मामूल बणियल आहे। आला अख़्तियारनि खे घुर्जे त हिन वाक़े जो फौरी नोटिस वठनि। ॿिए पासे मुख़्तलिफ़ प्लाज़ाउनि में कम कंदड़ मस्जिदनि तोड़े औरतुनि खे घर वञण में ॾुखियायूं पेश आयूं। ज़रीन जो चवणु आहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे एहतजाज जी सॾ ते प्रेस क्लब जा रस्ता सील कया विया। वाज़े रहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो 5 अगस्त ते इमरान ख़ान जा 3 साल जेल में मुकमल थियण ते मुल्क गीर एहतजाज जो ऐलान कयो।